Audio Jungle. अस्सलाम वालेकुम नाज़रीन, पाकिस्तान न्यूज़ में खबरों जो सिलसिलो जारी रिपोर्ट शामिल कंदा प्रियालो खां। जी नाज़रीन, प्रियालो भरिसां ॻोठ भोटावाण में कुछ ॾींहं अॻु हथियारबंदनि हथां क़तल थी वियल 3 मक़तूलनि जे वारसनि सां ताज़ियत करण लाइ सरदार अमीर बख्श खान भुट्टो ॻोठ भोटावाण पहुतो, जिते हथियारबंदनि हथां क़तल थी वियल ॻोठाणनि जे वारसनि सां दुआ घुरी ऐं दुख जो इज़हार पिणु कयो। उन मौक़े ते भोटा बिरादरीअ जा सभई माण्हू मौजूदु हुआ। प्रियालो भरिसां फैज़ मोहम्मद बिंडो थाणे जी हद ॻोठ भोटावाण में कुछ ॾींहं अॻु हथियारबंदनि हथां क़तल थी थियलनि 3 ॻोठाणनि जे वारसनि सां ताज़ियत करण लाइ सरदार अमीर बख्श खान भुट्टो ॻोठ भोटावाण पहुतो, जिते हुन क़तल थी वियलनि जे वारसनि सां दुआ घुरी ऐं गहरे दुख जो इज़हार कयो। उन मौक़े ते मक़तूलनि जे वारसनि सदरुद्दीन भुट्टो, ज़मीर हुसैन भुट्टो समेत भोटा बिरादरीअ जा सभई माण्हू मौजूदु हुआ। हथियारबंदनि हथां क़तल थी वियल 3 ॻोठाणनि पाकिस्तान न्यूज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त दाड़ेलनि असांजे ख़िलाफ़ु ऋण ॿारे छॾियो आहे। मासूम बेगुनाह नमाज़ तां वापसि ईंदड़नि ते जदीद हथियारनि सां अंधाधुंध फायरिंग करे 3 मासूमनि खे क़तल करे विया आहिनि। क़तल केस में घुर्बल जवाबदारनि खे फौरी तौर गिरफ़्तार करे इंसाफ़ फ़राहम करण जो मुतालबो कयो। रिपोर्ट मुश्ताक अहमद सोलंकी, पाकिस्तान न्यूज़ टीवी प्रियालो। वधीक ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहंदा पाकिस्तान न्यूज़ टीवी। पाकिस्तान न्यूज़ टीवी जो पेज शेयर ऐं लाइक करणु न विसारींदा।